सॻियूं भरिसां ॻोठ रसूल बख़्शी सवाणी केतिरनि वरियनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां वीडियो लाइन ते मौजूदु आहे सॻियूं खां CN न्यूज़ जो रिपोर्टर रहमान फिदा अब्बासी। जी फिदा, छा तफ़सील आहिनि? सॻियूं भरिसां ॻोठ रसूल बख़्शी हिसबाणीअ खे केतिरनि ई वरियनि खां के बि बुनियादी सहूलियतूं न मिली सघियूं। तक जे चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानी सबबि वॾी आबादी रखंदड़ ॻोठ गंदे पाणीअ जे वर चढ़ियल आहे। ॻोठ में ड्रेनेज सिस्टम न हुजण करे बरसाती पाणी घिटनि ई मोहलनि में केतिरनि ई महीननि ताईं बीठल हुजे थो। इन बदबूदार पाणीअ मां ॻोठ जा मासूम शागिर्द रोज़ानो अच वञ जे करे गैस्ट्रो मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। नायला अव्हां खे वधीक ॿुधाईंदो हलां त ॻोठ जा मिसकीन माण्हू अफ़सोस जो इज़हार कंदे ॿुधाइनि पिया त असांखे पंहिंजे फोतियुनि जा जनाज़ा बि इन गंदे पाणीअ मां खणी गुज़रणो पवे थो। हिन वधीक ॿुधायो त ॻोठ जे घिटियुनि मां गंदो पाणी नेकाल न थियण करे असां ॿिटे इज़ाब में मुब्तला थी विया आहियूं। जॾहिं त यूसी सॻियूं जे लाॻापियल इंतिज़ामिया खे केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि खड़तेल न आहे निकिरी सघियो। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त असांजे ॻोठ जे तरक़ियाती कमनि लाइ लखे रुपयनि जूं स्कीमूं त मंज़ूर थियूं, पर पीपल्स पार्टीअ जा चूंडियल नुमाइंदा ऐं ठेकेदार मिली भगत करे रक़म हड़प करे विया आहिनि, जंहिंखां को बि पुछण वारो न आहे। असां हर वक़्तु ॿिटे अज़ाब में मुब्तला रहूं था। हिननि आला इंतिज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त ॻोठ जा जाइज़ मसइला हल करे ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त हिकु वॾी तहरीक हलाई वेंदी। महिरबानी फिदा तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची